अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, ठट्टे ज़िले अंदर वधंदड़ गुटके माए GND IS जे नशी जी आम वाहिपे खिलाफ़ जीअं सिंध महाज़ जी सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां एडी सेंटर खां प्रेस क्लब ठट्टो ताईं हिकु वॾी रैली कढी वई। रैली में शामिल कारकुननि क़ौमी शारा ते धरणो हणी वेही रहिया। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ मूजिबि उन मौक़े ते खिताब कंदे जीअं सिंध महाज़ जे ज़िले सदर अमजद शोरो, जमीयत उलमा इस्लाम जे मौलाना अब्दुल वहाब बलोच, लाड़ अवामी फोरम जे हैदर शोरो, क़ौमी अवामी तहरीक जे यासिर जाखरो ऐं ॿियनि चयो त ठट्टे ज़िले में ॻोठ शहर ताईं गुटके माए आइस ज़हर जो कारोबारी करे इंसानी ज़िंदगियुनि खे मौत जे मुंहं में धिकियो पियो वञे। हुन चयो त ठट्टो पुलिस मंथली जी उगाड़ी करे सियासी विंग तौरु पुराणनि धुर जूं वांगारूं वहे पई। हुननि चयो त मंशियात फिरोशन थाणे जी SHOs खे हर महीने लखे रुपया अदा करे रहिया आहिनि। हुननि चितावरींदे चयो त ज़िले मां गुटके आइस समेत ॿिए नशे जो आज़ार ख़त्म न थियो त भरपूर तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।